नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो वियो। इस्लामाबाद, कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी सेमिनार कोठाया पिया वञनि। उन जे हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो थो वञे, जंहिंजो मक़सदु न रुॻो औरतुनि खे उन्हनि जे हक़नि खां आगाही ॾियणु पर उन्हनि जी माशरती अहमियत खे बि आॾो आणणु आहे। इन हवाले सां औरतुनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां मुख़्तलिफ़ प्रोग्राम रिथाया विया आहिनि। किथे रैलियूं कढी पियूं वञनि त वरी किथे सेमिनार कोठाए औरतुनि जे हक़नि बाबति जागरूकता पैदा कई पई वञे। अॼु जी औरत पंहिंजे सलाहियतुनि खे क़तब आणींदे मुल्क जी तामीर ऐं तरक़ी में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रही आहे। पर अफ़सोस जो सिंध समेत मुल्क जे ॿियनि सूबनि जी औरतुनि जी असुल हैसियत खे हिन वक़्त ताईं तस्लीम ई न कयो वियो आहे। अॼु जिते औरतूं मुल्क जे हर शोबे में पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाए रहियूं आहिनि, उते उन्हनि ख़िलाफ़ अणबराबरी जहिड़ा ॿिया केतिरा ई सलूक रवा रखिया पिया वञनि। अॼु बि औरतुनि खे कारोकारी, संग चटी, क़ुरान सां शादी, विरासत खां महरूम ऐं ॾाज जहिड़े फुज़ूल शयुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। 1988 में शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्क जी पहिरीं वज़ीर आज़म थी त मुल्क जी औरतुनि जे हवाले सां पॉलिसियुनि में वाज़िह तब्दीलियूं कयूं वियूं। वुमेन पुलिस स्टेशन्स, फर्स्ट वुमेन बैंक जो क़याम, मुल्क जे 5 यूनिवर्सिटियुनि में औरतुनि जा स्टडी सेंटर क़ाइमु करणु ऐं फॉरेन सर्विसिस जा दरवाज़ा औरतुनि ते खोलिया विया। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में औरतुनि जूं सीटूं मख़सूस कयूं वियूं। मुल्क में औरतुनि जे लाइ कानून हुजण बावजूदि अॼु औरतुनि खे मुख़्तलिफ़ माज़नि ते पंहिंजे हक़नि बराबरी तोड़े इंसाफ़ हासिल करण लाइ विढ़णो पवे थो। बहिराड़ी जूं औरतूं अॼु बि पंहिंजे बुनियादी हक़नि खां न रुॻो महरूम आहिनि, पर उनखे त पंहिंजे हक़नि जी बि का ख़बर नाहे। उहे अॼु बि उन दौर में गुज़ारे रहियूं आहिनि जिते उन्हनि जे जीअण ऐं मरण जो हक़ मर्द खे ई हासिल आहे। ॿिए पासे वरी शहरनि में मुख़्तलिफ़ ऑफिसुनि, मिलुनि, कारखाननि ऐं घरनि में कमु कंदड़ औरतुनि खे हिरासत करण वारा वाक़िआ बि आम ॾिसण में अचनि पिया। 8 मार्च जो ॾींहुं औरत जी अलॻि हैसियत खे मञण ऐं उन बाबति जागरूकता पैदा करण जो ॾिहाड़ो आहे। अॼु जी औरत तोड़े जो माज़ी जी भेट में घणी सुञाण आहे, पर पोइ बि हुकूमती सतह ते संदसि हक़नि जे तहफ़ुज़ लाइ कानून साज़ी जी सख़्त ज़रूरत आहे।